सोभदेरो में अॼु मक़तूल पुलिस अहलकार जमील अहमद सैतो जे क़त्ल केस के 6 ॾींहं आहे। SHO सोभदेरो अकबर आलमाणी पारां हिकु जवाबदार गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ मक़तूल पुलिस अहलकार जमील अहमद सैतो जी पेरसन पीउ भाइरनि वहीद नईम अहमद पीउ मुहर्रम अली सैतो ऐं उस्ताद अली ॾिनो सैतो प्रेस क्लब सोभदेरो पहुची एहतजाज कंदे ॿुधायो त मुंहिंजो भाउ जमील अहमद सैतो सोभदेरे थाणे ते नंढो मुंहिंजो हुयो, उनजो बेगुनाह क़त्ल थी वियो आहे असांजे सोभदेरे पंहिंजे घर जे अॻियां। उनजो को इंसाफ़ न थियो आहे। असांखे अॼु शऊं ॾींहुं आहे, पुलिस जा अहलकार ॿिया आया आहिनि, नंढे स्टाफ वारा। SHO साहिबु अॼु ॾींहं ते असां ॾे लड़ी न आयो आहे, न दुआ ते आयो आहे, न कंहिं क़िस्म जो को एक्शन खयों अथई, न पुछा जाचा कई अथई। जांच सिर्फ़ु इहा ई था कनि, फ़ोन जे रिकॉर्डिंग वारा असां माण्हू त ॿधा आहिनि, हीअं कया आहिनि, उन खां पैसा वठी छॾींदो थो वञे। असांजे IG सिंध खां अपील आहे, असांजे SP साहिब खां अपील आहे, असांजे हथ ॿधी अपील आहे, DIG साहिब खां अपील आहे, असांजो इंसाफ़ कयो वञे। असांजो भाउ पुलिस जो गवर्नमेंट मुलाज़िम को आम माण्हू न हो। जॾहिं गवर्नमेंट जे मुलाज़िम सां इहो इंसाफ़ नथो कयो वञे त आम माण्हू सां तव्हां कहिड़ो इंसाफ़ कंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।